खबर तव्हां सां शेयर कयूं पिया क़ंधकोट में क़ौमी अवामी तहरीक जे सॾे ते भाण जे ھٿراڌو खोट ऐं बलैक ते विकरे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मुज़ाहिरे जी अॻवानी शाली सोरियाणी, अरसला भलकाणी, सजाद ब्रोही, सरमत जागीरानी, शोएब डोमकी, फिदा मोहम्मदानी, एजाज बिजारानी, अकरम बाजकानी, अब्दुल हमीद खोसो, अताउल्ला खोसो, गफूर लाशारी, गफूर मोहम्मदानी, मोहम्मद खान भलकानी, रहमतुल्ला छिॼणु, शाहमूर सोरियाणी, विकास तलरेजा, बरकत खोसो, कुदरतुल्ला बाजकानी, अली मुराद सब्जोई, दानिश सोरियाणी, मोती राम, शाहिद सोरियाणी, करमुद्दीन चाचड़, रमेश लाल, वारिस सोरियाणी ऐं ॿियनि कई आहे। मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी कई आहे। हुननि इंसाफ़ न आहे, छो भला, करबला करबला जा ज़ोरदार नारा लॻाया आहिनि। उन मौक़े ते हुननि जो चवणु आहे त ज़रात तबाही किनारे पहुतल आहे। उनमें ज़रई खाते भी कसर न छॾी आहे। ज़रई जिन्सनि जा मुनासिब अघ न मिलण करे आबादगार ऐं हारी अघ में ई मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वेतर ही हथराधू भाण जो बहिरान करे सरकारी अघु 1768 बजाए 2650 रुपयनि में विकिरो करे आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़तल कयो पियो वञे। इंतज़ामिया घुर निंड सुतल आहे। हिकु तरफ़ सॼे मुल्क में यूरिया भाण सरकारी अघ 1768 ते विकिरो थी रहियो आहे, पर सिंध ऐं ख़ासि तौर ते ज़िले कशमोर में भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। उन मौक़े ते मक़ामी इंतज़ामिया समेत सिंध हुकूमत खे बेज़िम्मेवार सम्झूं था, जंहिंखां पोइ 2 कलाकनि जे मुसलसल एहतजाज बाद DC मुनवर मिठियाणी रोड ते धरणे वारे हंधि पहुची ख़ातिरी कराई त भाण सरकारी अघ ते विकिरो कयो वेंदो। जंहिं डीलर अमल न कयो त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। अहिड़ी ख़ातिरी ते धरणो ख़त्म कयो वञे। कॾहिं अमल न थियो त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।